हिकु ॿी ब्रेकिंग न्यूज़ ते पहुचायूं त सिहत खाते जो चवणु आहे त पंजाब जे 13 ज़िलनि ऐं सिंध जे 8 ज़िलनि में 13 मार्च खां पोलियो मुहिम शुरू कई वेंदी। ब्रेकिंग न्यूज़ ते पहुचायूं पिया। पंजाब जे 13 ज़िलनि ऐं सिंध जे 8 ज़िलनि में 13 मार्च खां पोलियो मुहिम शुरू कई वेंदी। सिहत खाते जो चवणु आहे त लाहौर, फैसलाबाद, बहावलपुर, बकर, डीजी खान, लिया, शेखुपुरा ऐं सियालकोट में मुहिम 5 ॾींहं जारी रहंदी। सिंध जे 8 ज़िलनि में पोलियो मुहिम दौरान 32 लख खां वधीक ॿारनि खे पोलियो खां बचाव जा फुड़ा पीआरिया वेंदा। सिहत खाते जे तर्जुमान जो चवणु आहे त पोलियो खां बचाव वारी वैक्सीन ॿारड़े खे सॼी ॼमार जी माज़ूरी खां बचाए सघे थी। ब्रेकिंग न्यूज़ ते पहुचायूं पिया। सिहत खाते चयो आहे त पंजाब जे 13 ज़िलनि ऐं सिंध जे 8 ज़िलनि में 13 मार्च खां पोलियो मुहिम शुरू कई वेंदी। सिहत खाते जे तर्जुमान जो चवणु आहे त लाहौर, फैसलाबाद, बहावलपुर, बकर, डीजी खान, लिया, शेखुपुरा ऐं सियालकोट में मुहिम 5 ॾींहं जारी रहंदी। तर्जुमान मूजिबि सिंध जे 8 ज़िलनि में पोलियो मुहिम दौरान 32 लख खां वधीक ॿारनि खे पोलियो खां बचाव जा फुड़ा पीआरिया वेंदा। पोलियो खां बचाव वारी वैक्सीन ॿारनि खे सॼी ॼमार जी माज़ूरी खां बचाए सघे थी। सिहत खाते जो तर्जुमान जो अहिड़ो चवणु आहे।